एडमिरल नवीद अशरफ पाक बहरिया जी कमान संभाले वरती। एडमिरल नवीद अशरफ पाक बहरिया जो 6वीं सरबराह है। PNS ज़फर इस्लामाबाद में तकरीब दौरान एडमिरल मोहम्मद अमजद खान न्याजी पाक बहरिया जे कमान एडमिरल नवीद अशरफ हवाले कई। एडमिरल अमजद खान न्याजी चयो आहे त पाकिस्तान गॾियल कोशिशुनि ऐं कावशुनि ते यकीन रखे थो। पाक बहरिया जो शुमार दुनिया जे बहितरीन फौजनि में थींदो आहे। गुज़िरियल बोर्ड में मुल्क जी मैशत के घणो ई नुक़सान पहुतो। मसनूई ज़हानत जो मुस्तक़बिल में ज़िंदगियुनि ते घणो अमल दख़ल हूंदो। कराची के इलाइक़े क्लिफ्टन नीलम कॉलोनी में कॉम्बिंग ऑपरेशन जो अफगानी शहरी गिरफ्तार। पुलिस जो चवण आहे त गिरफ्तार अफगानी शहरी गैर कानूनी तरीके से पाकिस्तान आया हुआ। सफरी दस्तावेज न हुजण ते फायरन एक्ट तहत केस दाख़िल कयो आहे। पाकिस्तान गैर कानूनी तौर तरसल परॾेहिनि खे 31 अक्टूबर ताईं मुल्क छॾण जी मोहलत ॾिनी आहे। वर्ल्ड कप जी टी मैच में बांग्लादेश और अफगानिस्तान आमो साम्हूं। बांग्लादेश टॉस खटे अफगानिस्तान खिलाफ पहिरियां फील्डिंग करण जो फ़ैसिलो कयो। अफगान टीम की क़यादत हशमतुल्लाह शाहिदी ऐं बांग्लादेश टीम की क़यादत शकीब उल हसन करे रहिया आहिनि। ॿिन्ही क्रिकेट टीमनि जा रांदीगर कामयाबी माणण लाइ पुरज़म। रतेदेरे के बिपड़ मोहल्ले में बेकरी के बाहि हिकु ॼणो सड़ी ज़ख़्मी। बचे मां बाहि लॻण सबब रिज़वान भुट्टो सड़ी ज़ख़्मी थी पियो। बेकरी मालिक जो चवण आहे त बाहि लॻण सबब 60 खां 70 लख रुपए जी मालियत जो नुक़सान थियो आहे। कोट बंगलो में बिजली जे शॉर्ट सर्किट सबब दुकान के बाहि लॻण सबब समूरो सामान सड़ी रख थी वियो। गोसपुर के कच्चे में जागरानी बिरादरी के ॿिनि धुरनि में छेड़ो। GM जागरानी और मुराद अली जागरानी धुरनि पारां हिक ॿिए ते राकेल लांचर सां हमला। वाक़े जो इतला मिलण बावजूद कश्मीर ज़िले की पुलिस वाक़े वारे हंध न पहुती। धुरनि में छिकताण वारी सूरत हाल सबब इलाइक़े जा माण्हू घरनि ताईं महदूद थी विया।